जेके इंसान तव्हांखे चवंदा न त असां तोसां हर हाल में गॾु आहियूं, हर ख़ुशीअ में तोसां गॾु आहियूं, हर मोड़ ते तोसां असां गॾु आहियूं, घबराए न। यादि रखिजे अल्लाह पाक वरी उनजी रिज़ल्ट साम्हूं ॾेखारींदो ॿिए ताईं। रब ज़ुल जलाल वल इकराम उनजी रिज़ल्ट थोरो साम्हूं ॾेखारींदो अथई। सभ खां पहिरियों त अल्लाह पाक तुंहिंजे मथां बुरो वक़्तु नाज़िल कंदो आहे, ॾेखारींदो अथई त ॾिस त हाणे तुंहिंजा इहे हुया जा मां रब हुयो, हा तुंहिंजा इहे इन साथी ॾुखे वक़्त जा मां रब आहियां, ॾेखारींदो अथई अल्लाह। फिर बि अल्लाह चवई थो सूरे दुआ में, अल्लाह फरमाए थो न मां तोखे पहिरियों छॾियो आहे, न ई मां तोखे हाणे छॾियो आहे। सूरे दुआ में तो अल्लाह फरमाओ घबराए न, रब जी ज़ात चवई त न मां पहिरियों तोखे छॾियो आहे, न ई वरी मां हाणे तोखे छॾियो आहे। ख़ुदा जो कसम अल्लाह तोसां गॾु आहे, तूं घबराए न। तुंहिंजो ॾुखियो वक़्तु गुज़री वेंदो, तुंहिंजो बुरो वक़्तु गुज़री वेंदो, पर इहे असली तोखे साम्हूं वारनि जा रंग ऐं चेहरा ॾेखारई थो त मूं रब खे छॾे करे तूं इन्हनि जी पोइ ठही करे हाणे ॾिस न, इहे वधीक अथई या मां रब वधीक आहियां। तोखे ईअं महसूसु थींदो बसि मुंहिंजो सभु कुझु तबाह थी वियो, मुंहिंजो सभु कुझु विञाइजी वियो, हली वियो। हाय हाय मूंखे कसम आहे इन अर्श वारे रब जो, रब इहे इन खां वधीक तोखे वापसि बि अता कंदई। यकीन त रखजांइ न ख़ालिक अकबर में। तू उहो बेफ़रमान आहे जेको अल्लाह खे नज़र अंदाज़ कंदो आहे। अल्लाह जी आज़ान ॿुधी हय अल सलाह, हय अल सलाह, हय अल फलाह, हय अल फलाह, अच कामयाबी जी तरफ़, अच नमाज़ जी तरफ़। तू रब जे आवाज़ खे ॿुधी बि नज़र अंदाज़ कंदो आहे, अल्लाह जे कलाम खे ॿुधी बि नज़र अंदाज़ कंदो आहे, रब जे पैगाम खे ॿुधी बि तू नज़र अंदाज़ कंदो आहे। तू उहो ई इंसान आहे, ॾुखे वक़्त में अल्लाह अल्लाह कंदो आहे, सुख जे वक़्त में त अल्लाह अल्लाह यादि बि न कंदो। रब सां सचो थी, इहे उहे ई इंसान अथई छल इन्हनि खे तुंहिंजी मैयत जी बि ख़बर पवे। हिनमहिल नाले सां था पुकारीनि न, बाद में जॾहिं तुंहिंजो हितां लाॾाणो थींदो आहे हिन दुनिया मां त तोखे वरी नाले सां न पुकारींदा अथई। छा चवंदा आहिनि, अबा कंहिं महिल खणंदो मैयत खे, हा जनाज़े खे केॾी महिल खणंदो? तुंहिंजो नालो उन्हनि वक़्त में, तुंहिंजो नालो उन्हनि खां विसरी वेंदो आहे। हिनमहिल तोखे नाले सां पुकारींदई, पोइ जॾहिं हिन जहान मां तूं हलियो वेंदो आहे न त पोइ ॿार रड़ियूं बि कंदा अथई त अबा केॾी महिल खणंदो मैयत खे, खणोसि धप न करे वञेसि। तुंहिंजी मैयत खे बि बर्दाश्त न कंदा त इहे इंसान उहे ई थिए।